अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त ख़ुशि हूंदा। सो अॼु वरी कंहिं नए टॉपिक सां गॾु तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। कुझु बिज़नेस जे हवाले सां मां जो टिप्स आहिनि कुझु शेयर कयां दोस्तनि सां, जिन खे इहे ॻाल्हियूं सम्झ में न ईंदियूं आहिनि। छो जो अॼुकल्ह दौरु काफ़ी जेको आहे सो डेवलप थी फॉरवर्ड थी चुको आहे। इन हवाले सां पुराणा कारोबार ऐं सिस्टम हाणे हलनि कोन था। अॻे माण्हू सब्जियूं कपाईंदा हुआ या होटल हलाईंदा हुआ, उन्हनि में एतिरो मुनाफ़ो आहे कोन। जेके नवां कारोबार शुरू थी चुका आहिनि जंहिंमें मुनाफ़ो घणो आहे। सो सभ खां पहिरियां अचूं था पॉलिटिक्स ते, जेको असांजो फेवरेट इशू बि आहे, मसइलो बि आहे सिंध जो, ऐं मुंहिंजो जेको फेवरेट टॉपिक बि आहे। सो घणो घणो ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं पॉलिटिक्स जे बारे में। त सिंध जे अंदरि पॉलिटिक्स जो बिज़नेस तमामु घणो फ़ाइदेमंद आहे, जंहिंमें तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त हिकिड़ो MPA जॾहिं कंहिं तक जी सीट वठे थो त हाणे अॼुकल्ह एरिया जे हिसाब सां चङा मुड़ुस वरी वधी विया आहिनि। छो जो अॻे एतिरा चङा मुड़ुस हूंदा कोन हुआ, पॉलिटिक्स में बि कोन हूंदा हुआ। त हाणे उते वरी सीट ते वाक लॻंदो आहे। पोइ वॾी साईं सरकार खे या वॾे रेस खे वरी पोइ मिठाई ॾींदा आहिनि। हाणे हिकिड़ी MPA जी सीट जेका आहे सिंध जे अंदरि, असां ॾिठो आहे तक़रीबन त 20 खां 25 करोड़ जे विच में खपे थी। हाणे MPA जी सीट हिकिड़ो माण्हू आवाम जे ख़िदमत जे लाइ अचे थो, 20 खां 25 करोड़ घर जा ॾेई रुगो सीट थो वठे। उन खां पोइ वरी जेको नेक्स्ट राउंड शुरू थो थिए, जंहिंमें वर्क जो अमल शुरू थिए थो, ऐं वर्क में ख़र्चु अचे थो गाॾियुनि ते, पेट्रोल ऐं ॿिया सिस्टम। संगत साथ अचे थी, झंडा था ठहनि, पहिरां फ्लैक्स ठहनि था। त उन में वञी ॾिसो, माना मां अंदाज़ो लॻायो आहे त खाराए ऑफिसरनि खे इलेक्शन कमीशन उन में जेके अचनि था RO DRO अचनि था, उन्हनि जो ख़र्चो पाणी कढी करे तरनि में जेके माण्हू रहनि था, जेके चङा मुड़ुस आहिनि, पोइ कंहिंखे मोटरसाइकिल ॾिनी, कंहिंखे वीगो ॾिनी। ऑलमोस्ट तव्हां अंदाज़ो लॻाए वञे $1 अरब ख़र्चु अची थो वञे हिकिड़े MPA जे सीट ते। किथे किथे त असां ॾिठो आहे त 5-5, 6-6, 8-8 अरब बि MPA जे सीट जे लाइ दोस्तनि ख़र्चु कया आहिनि, ऐं हारजी बि विया आहिनि इलेक्शनूं, या कॾहिं खटियूं बि आहिनि, उहे अलॻि शइ थी वई। सो बहरहाल सरासरी जे असां लॻायूं था रेशो त 1 अरब हिकिड़ो MPA ख़र्चु करे ऐं सिलेक्ट थी अचे थो आवाम जे ख़िदमत जे लाइ, जेको 5 साल वरी ग़रीबनि जा ऐं मसइला ॿुधंदो, उनजा मसइला हल कंदो ऐं उन्हनि जी ख़िदमत कंदो। असांजी ख़िदमत जे लाइ पंहिंजे घर जो 1 अरब ख़र्चु करे। हाणे 1 अरब खे तक़रीबन असां जहिड़ो कर था लॻायूं था 5 सालनि जे लाइ, जो गारंटी न हूंदी आहे 5 सालनि जी त हुकूमत हलंदी या न हलंदी। पर जेकॾहिं हले थी हुकूमत 5 साल, माना 60 महीना, त हिन खे असां डिवाइड था कयूं जेकॾहिं 60 सां, तक़रीबन 1,66,00,000 रुपया फ़ी महीने जा ठहनि था, जेके हिकिड़ो MPA घर जा भरे असांजे ख़िदमत जे लाइ मुक़ररु थिए थो। अच्छा, उन खां पोइ वरी लॻायूं था हिसाब सां 60 महीननि जे हिसाब सां महीने जो रेशो निकितो, महीने में ऑलमोस्ट 30 ॾींहं थियनि था, वंड था कयूं असां 30 सां। हीअ तव्हांजे साम्हूं फिगर आहे। 5,55,000 रुपया हिकिड़े ॾींहं जा घर जा मालिक भरे थो ऐं सीट ते वेहे थो, असांजी ख़िदमत थो करे। महिरबानी बोतार साईं, तव्हांजा लख एहसान, पंहिंजा ॿचिड़ा छॾे असांजी ख़िदमत जे लाइ घर जा पैसा भरे तव्हां वेहो था सीट ते। हाणे थिए छा थो अॻिते हली करे, जेको माण्हू पैसा भरे अचे थो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे चरियो उहो बि कोन्हे को, चरिया त असां आहियूं जो उनजे पोयां नारा था हणूं ऐं वोट था ॾियूं। बहरहाल जेको भरे अचे थो, पोइ वरी उहो उन तर जो, उन हल्के जो चङो मुड़ुस आहे, पोइ वरी हेठि लेवल ते जेके वरी सीटूं आहिनि, वरी उहो थो खपाए। हाणे फंड थो अचे त तक़रीबन माना मथां 50% त वॾे साईं जो हूंदो आहे, ऐं सभिनी खे ख़बर आहे। हाणे केरु नथो चवे, लिकाए थो, उहा ॿी ॻाल्हि आहे।
सो उहो कढी करे बाक़ी जेको 50% मिले थो उन मां को 10% विरासत थींदी आहे, 40% वरी पाण खाईंदो आहे साहबु। ड्यूटियूं जेके अचनि थियूं असां अंदाज़ो लॻायो आहे त जेके मास्तर माना उस्ताद चइजे टीचर, पर असां सम्झंदा कोन आहियूं जो सिंधी अक्सर मास्तर चवंदा आहिनि उस्ताद खे। त जेके पोस्टूं आहिनि PST जूं उहा ग़रीब खे मिलंदी आहे, छो जो उन ते अक्सर करे कुझु त हेराफेरी थिए थी पर घणी नथी थी सघे टेस्ट वठण दौरान। त PST वारूं या JSTS जेके पोस्ट आहिनि उहे ग़रीबनि जे ॿारनि खे मिलनि थियूं। हा, बाक़ी हुकूमत जे तरफ़ां तव्हांखे पटेवाली मिलंदी, तव्हांखे सिपाही जी ड्यूटी मिलंदी। बाक़ी जेके सणिबियूं पोस्टूं आहिनि सो उहे अक्सर करे वॾेरनि जे औलाद में विराइबियूं आहिनि, भाइटनि में। जीअं ताज़ो हींअर पोस्टूं आहियूं, तव्हांखे त ख़बर कोन हूंदी, ऐं त हींअर टाउन ऑफिसर जूं पोस्टूं विराइजी चुकियूं आहिनि ऐं असां वटि नवाबशाह में बि थियूं आहिनि। सो ख़बर आहे दोस्तनि खे, हाणे जेके असांजा दोस्त आहिनि जेके सोशल वर्कर ऐं जेके सहाफ़ी दोस्त आहिनि मोहतरम, सो उन्हनि खे ख़बर आहे त कंहिं कंहिंखे मिलियूं आहिनि, पर हाणे उहो ॻाल्हि न कंदा छो जो ख़र्चो पाणी मिली वियो आहे। असां वटि टाउन ऑफिसर जूं ड्यूटियूं बची चुकियूं आहिनि जेके वॾेरनि जे भाइटनि में ऐं पुटनि में विराइजी चुकियूं आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां पियो कहिड़नि कहिड़नि खे मिलियूं आहिनि। पोइ वरी हाणे ॻोल्हा कयो त टाउन ऑफिसर कहिड़ा कहिड़ा थिया नवाबशाह में, ग़रीब को कोन थियो हूंदो। उन खां पोइ मथी पोस्ट ते जेके अचनि थियूं सुठियूं जेके ऑफिसर लेवल ते जॉब अचनि थियूं उहे बि माना पोइ छा कंदा आहिनि, इहे वरी विरहाईंदा आहिनि पाण मंझि, बाबा 4 तुंहिंजूं 2 हुन जूं 3 हिन जूं फलाणे जूं वरी बकाया पोइ वरी खपाईंदा आहिनि। भाउ हिन पोस्ट जा 2 करोड़ आहिनि, हिन जा 3 करोड़ आहिनि, हिन जा 5 करोड़ आहिनि। सो इहे करोड़नि में हिकिड़ी पोस्ट खपंदी आहे। वरी उहो ऑफिसर जेको 2 करोड़ भरे पोस्ट ते वेहंदो आहे उनखे मथे में सूर आहे जो तुंहिंजी मुंहिंजी ख़िदमत कंदो। पोइ वरी छा कंदो आहे जो वरी उहो तो मामू महारात कढंदो आहे ऐं निपुड़ींदो आहे ऐं मास खाईंदो आहे ग़रीबनि जो। कमीशनूं थी वियूं, ॿिया थी विया, रिश्वत थी वई, इहे बाज़ार जंहिंखां जेतिरो वस पहुचे थो उहो एॾो हरामी आहे। मां वेठो आहियां, मूंखां वस नथो पहुचे, मिसाल हिकिड़ो ॾियां थो, न त कुझु बि न चॾियां। सो सम्झी थी विया हूंदा। ख़ैर असांखे त घणियूं ऑफरूं अची चुकियूं आहिनि। अलाह ॾिसे थो, अलाह साईं बचायो हिन शइ खां, कंहिं ग़रीबनि जे हक़ खां अलाह बचाईंदो अॻिते जे लाइ बि। पर हीअ त का शइ नथा छॾनि। एतिरे हद ताईं जो ॿोॾि जो राशन जेको अचे थो उहो वॾेरनि जा पुट पाण उन ते विढ़नि था, मूंखे थोरो मिलियो आहे, मूंखे घणो मिलियो आहे। गाॾियूं अचनि थियूं, लहनि थियूं, किथे लहनि थियूं, किथे थमाइनि था, किथां गाॾियूं भरिजनि। असांखे रिपोर्ट हर मिलंदी आहे। तव्हां सां गॾु जेके माण्हू हूंदा आहिनि उहे ॻाल्हाए नथा सघनि, पर ज़मीर सिंधी माण्हू जो कॾहिं मुर्दा न थींदो आहे। मां अंदाज़ो लॻायो आहे कुझु बेग़ैरत आहिनि, मां लफ़्ज़ ग़लति कढी वियो आहियां माज़रत इन लाइ, पर इन्हनि जे लाइ मूं वटि ॿियो लफ़्ज़ कोन्हे को, जेके चापलूसी कंदा आहिनि ऐं वॾेरनि जी। बाक़ी तव्हां सां गॾु जेके उते जलसनि जुलूसनि में दोस्त हूंदा आहिनि उहे ई फ़ोटू कढी असांखे मोकिलींदा आहिनि, उहे ई असांखे रिपोर्ट ॾींदा आहिनि त दादा फलाणी जॻह ते ट्रक लथी हुई राशन जी, फलाणो खान हुयो उन लहराई हुई ऐं ही हिसेदार हुया, हीअं थी वियो। जेको फंड आयो UC में दादा सोलर प्लेटूं आयूं हुयूं 250, सो उन मज़ा जेको आहे सो 60 मिलियूं असांखे आवाम में विरहाइण जे लाइ। बकाया मथियूं फलाणो खान जेको आहे RS वारो छाड़को जेको आहे सो खणी वियो ऐं फलाणे दुकान ते 60 मैल ते पियूं आहिनि, उते रखियूं अथनि खपाइण जे लाइ। मां जेका ॻाल्हि कंदो आहियां मूं वटि सबूत हूंदा आहिनि, मैसेज बि अचनि था दोस्तनि जा, मूं वटि पियल आहिनि। मां चलो कंहिंजो नालो न खणंदुसि छो जो उनजे लाइ मसइला थी सघनि था, बहरहाल रिपोर्ट सभु रखंदो आहियां। ऐं जेको ॻाल्हाईंदो आहियां सो केरु मुंहिंजे ॻाल्हाइण ते चए त तूं ग़लति ॻाल्हि कई आहे, ऐं जुर्म भरींदुसि, ग़लति ॻाल्हि न कंदो आहियां। उन खां पोइ हेठी लेवल ते जेका पॉलिटिक्स थिए थी, जेका UC लेवल ते जेके हाणे नवां तयारु थिया आहिनि उहे बि करोड़े रुपया ख़र्च था कनि, जेके UC में असांजे ख़िदमत जे लाइ अचनि था, झंडा लॻा, दावतूं थियूं, ॿियो टियों। उन खां पोइ सहाफ़ियुनि खे ख़र्चो पाणी ॾियनि था, अदा असांजे पोयां कैमरा खणी हलो। पोइ सहाफ़ी लिखंदा आहिनि फलाणो खान साईं फलाणे खान जे तॾे ते उज़ुर खाई जे लाइ, पोइ 20 फ़ोटू ठक 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 हली विया। अड़े उज़ुर खाई करणु आयो आहे, असां त थोरो कयो त छा पंहिंजे सवाब जे लाइ आयो आहे। इहे शयूं हाईलाइट करण जूं आहिनि। हिकिड़ो आम माण्हू
ॼाणे थो ट्रेचक खां वेंदे नवाब शाह ताईं किथे किथे चरस मिले थो, किथे किथे शराब खपे थो, किथे कहिड़ी कहिड़ी केबिन ते सुपारियूं मिलनि थियूं, सभिनि खे ख़बर आहे। ग़रीब आहे उहो उनखे पुलिस वारा बि वठंदा, माण्हुनि खे ॾेखारींदा बाबा जेको आहे सो गिरफ़्तारी। वरी सहाफ़ी ख़बर छा ॾींदा, 3 माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि, नालो ज़ाहिर न कंदा। पोइ डीलूं हलंदियूं आहिनि पुलिस सां, पुलिस डील कंदी आहे केबिन वारे सां, बाबा हाणे हेतिरा पैसा ॾे तोखे छॾियूं था। पोइ सहाफ़िन खे बासरो, मतां ख़र्चो पाणी मिले, फ़िलहालु नालो न खणो, नालो ज़ाहिर न कयो, ॾिसूं मतां कुझु मिले असांखे। पोइ उन खां पोइ जॾहिं आसरो घटि आहे सफ़ा, त पोइ हलाए ख़बर खे, न त नालो ज़ाहिर न आहे करिणो। डील थी वई, हली वई ख़बर, बसि ठीकु आहे, नालो कंहिंजो ज़ाहिर न थियो। इहे शयूं कंहिंसां धोखो था कनि। अॼुकल्ह हर को माण्हू मोबाइल हलाए थो ऐं हर को इन्हनि जे ई पोस्टुनि ते सुवाल उथारींदो आहे इन्हनि शयुनि जा, पर अखि जी पकाई करे पोइ वरी पाण में नानी वेड़ो ठाहे 8-10 ॼणा, पोइ वरी उन ते वरी चढ़त कंदा आहिनि त केरु असांखां सुवाल न करे। सो इहे असल मंझि मुआशिरे जे जेका बुराई आहे उन जी जड़ इतां शुरू थींदी आहे। हिकिड़ो कलमकार, ॿियो पुलिस वारो, जेके इहे ई आहिनि। न त कंहिंखे सुवाल ई पैदा नथो थिए केरु मनशियात हुजे, फहाशी जो अॾो हुजे, अलफ़ बे ॿियो टे का बुराई हुजे या जुआ जो अॾो हुजे, तर में हली सघे। हर कंहिंखे ख़बर हूंदी आहे। उन खां पोइ वरी कुझु वरी जेके सियासी बहतार आहिनि उन्हनि जा वरी छाड़का, उन्हनि जे आशीर्वाद सां पोइ वरी पुलिस वारे खे चयलु हूंदो आहे, अदा फलाणे स्टाफ ते उहो फलाणी केबिन वारो जेको आहे मुंहिंजो माण्हू आहे, उनजो ख़्यालु कजांइ। पोइ वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे रेस जो चयलु आहे। हाणे उन छा हूंदो आहे, पोइ वरी उन ते तय थियलु हूंदो आहे, बाबा राति जो डेली 3 थैलियूं मुंहिंजूं शराब जूं पहुचाए वञा, 3 बोतलूं पहुचाए वञा। पोइ उनजो डेली, पोइ जेकॾहिं मिसाल आहे हिकिड़ो 300 जी बोतल आहे, त उहो हमरा छा कंदो, जो छाड़के खे उते पहुचाए वेंदो 3 बोतलूं या 5 बोतलूं, वरी उहा 300 वारी बोतल वरी 500 रुपए में करे खपाईंदो, हुनजी कसर निकिरी वई, हुनखे आज़ादी मिली वई। इन सां असांजे मुआशिरे में नौजवान नसल जेको तबाह थियो आहे सो तव्हांजे साम्हूं आहे। सो बुराई जी जड़ असां में मौजूदु आहे, असां खां ई शुरूआति थिए थी। जेकॾहिं हिकिड़े माण्हू जे तब्दील थियण सां चेंज न ईंदो आहे, तव्हां सभिनि खे चेंज थियणो पवंदो। ऐं थोरो घणो यार छा बचियो आहे, तव्हां ॾिसी सघो था मुआशिरे में। ऐं तव्हां इहो ई सोचींदा हुओ त जेकॾहिं असां कुझु ॻाल्हाईंदासीं या कुझु चवंदासीं त असां सां नाराज़ थींदा सियासी, छा को असांखे अन था पहुचाइनि छा? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर को पंहिंजो कमाए थो यार, नाराज़ थींदा छा कंदा? जेको अॻे पहुचाइनि पिया टोसो खणी उहो बंदि कंदा न, रोज़ी ॾियण वारो अलाह साईं आहे। सो नौजवाननि खे ख़ासि तौर ते इन शइ ते थोरो फोकस करणु घुरिजे त असां कंहिंसां दुश्मनी पिया कयूं, पंहिंजे औलाद सां, ईंदड़ नसल सां। सुभाणे न जेकॾहिं हीअ मनशियात हले थी असांजे इलाइक़े में, इन जो बुरो असरु असांजे औलाद ते पइजी सघे थो न। मिसाल आहे, मां त पाण खे थो वठां, मुंहिंजो औलाद आहे, नौजवान आहे, सुभाणे उहो इन मनशियात जे या कंहिं बुराई जे इन में अची सघे थो न। कम से कम सुभाणे मां त पाण खे आज़ादु करे सघां थो त मां इन शइ जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो हो, इन शइ जे मां ख़िलाफ़ु हुयुसि। पर सुभाणे न जेकॾहिं तव्हांजो औलाद इन बुराई में फाथो, त पोइ तव्हां कंधु खणी ॻाल्हाए सघंदव? तव्हां चवंदो तव्हां ख़बरवार हुजो त किथे 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 इहे शयूं मिलियूं पिए, ऐं असां सिर्फ़ु इन करे चुप रहियासीं त फलाणो रहिस नाराज़ न थिए। सो हक़ थींदो आहे, हक़ ते ॻाल्हायो। चलो ठीकु आहे, पाड़ो आहे, असां बि सम्झूं था। अक्सर दोस्त मैसेज कंदा आहिनि मूंखे, दा पाड़ो आहे, न चओ भई पाड़ो आहे त उहे कहिड़ा असांजा सॼणा आहिनि पाड़े वारा? असांजे ईंदड़ नसल जा दुश्मन त उहे आहिनि न पाड़े वारा। केरु थो मनशियात हलाए असांजे इलाइक़े में, कंहिंखे ख़बर न आहे। अरणी शाख ते मुंहिंजो ॻोठु आहे, अरणी शाख ते उते हले थी, शराब उते मिले थो, चरस उते मिले थो, केरु केरु खपाइनि था, हर माण्हूअ खे ख़बर आहे। वींदे नवाब शाह में तूं हलियो वञ, नवाब शाह वारे खे ख़बर हूंदी आहे अरणी शाख ते फलाणे माण्हू वटि चरस मिले थो, त पुलिस खे कीअं ख़बर न आहे? कार्रवाई छो नथी करे पुलिस? छो मजबूर आहे, कार्रवाई न आहे करणी। हर कंहिंखे पंहिंजो ख़र्चो मिले थो पियो, बसि असां सिंधी जेके मिसकिन ग़रीब आहियूं उहे ई सूरनि में आहिनि। सो इन जे लाइ महिरबानी कयो, कुझु आवाज़ु उथारियो।